उन पासे का जहिड़ी तहिड़ी ज़ात जी जंबश न आहे जा मूसी हले सां जा जी मिठो निकिरे। इन काइनात जॾहिं जनमु थियो त असां मुख़्तलिफ़ दौरनि मां गुज़रियासीं। हिकिड़ो पथरनि जो दौरु जॾहिं गारनि में रहंदा हुआसीं, झंगलनि में रहियासीं, ऐं उहो मुख़्तलिफ़ दौरनि मां गुज़रंदा असां सिविलाइज़ेशन जी तरफ़ आयासीं। दुनिया में पहिरीं मन ई जिथे ठही उतां खां सिविलाइज़ेशन शुरू थी, वरी दौरु आयो, नतीजे में असां वटि भाषातूं जुड़ी वयूं, ऐं पोइ को बि कानून न हुयो जेको ॾाढो सो गाबो वारो तरीक़ो हुयो, ऐं माण्हू पंहिंजे कमनि कारनि खां लॻा पिया हूंदा हुआ। ओचितो हमला थी वेंदा हुआ, हिकु भाषाई ॿी भाषाईअ खे हड़प करे वठंदी, कब्ज़ो करे वठंदी। जॾहिं ॿी आलमी जंग लॻी, उन में एॾो वॾो जानी नुक़सानु थियो जो पहिरियों स्टेटमेंट आयो त 1 करोड़ माण्हू हुआ, 1 करोड़ 20 लख, 1 करोड़ 80 लख। अॼु दुनिया जा सभु माण्हू ते मुतफ़िक़ आहिनि त 5 करोड़ माण्हू ॿी आलमी जंग में हुआ। उन खां पोइ ज़रूरत महसूसु थी त हिकिड़ो को अहिड़ो इदारो ठाहिजे जीअं कंहिं बि भाषाईअ खे, कंहिं बि ॾाढी खे, ताक़त खे कंहिं ॿिए जे मथां हमले करण जी ज़रूरत न महसूसु थिए या उनखे रोकियो वञे। ऐं पोइ 24 अक्टूबर 1945 ईस्वीअ ते गॾियल क़ौमुनि जो इदारो ठहियो, जंहिंखे अक़वाम मुतहदा चवनि था। ऐं पोइ अक़वाम मुतहदा जे हिकिड़े 3 इजलास में फ्रांस में 1948 ईस्वीअ में इहा ज़रूरत महसूसु थी त इंसानी हक़नि जो को चार्टर आंदो वञे, जी ख़बर पए हाणे क़ौमुनि खे हक़ मिलिया, मुल्कनि खे हक़ मिलिया, हाणे इंसाननि खे हक़ मिलनि। ऐं पोइ हुते उहो 30 हक़ आहिनि जंहिंजो चार्टर 1948 में मंज़ूरु कयो। उनजो जेको सेरो हुयो उहो रोज़वेल्ट ते हुयो। उन महिनत कई, उनजे 10 रुपया मिटी। उनखे पास थियण खां पोइ इम्प्लीमेंट करण जे लाइ 1966 ईस्वीअ ते अक़वाम मुतहदा जे तरफ़ां स्टेटमेंट जारी थियो, सभिनी मुल्कनि खे पाबंद थो कजे त हिन इंसानी हक़नि जे चार्टर ते अमल बि कयो वञे ऐं इहो ॾींहुं बि मल्हायो वञे। जीअं त मुल्क हुया उन वक़्त में 58 ऐं 48 वोट जेके आहिनि हिन इंसानी हक़नि जे हक़ में आया। 2 ॼणनि वोट कोन ॾिनो, बाक़ी माण्हू मेंबर आया कोन हुआ। पोइ बाक़ाइदे हीउ जेको ॾींहुं आलमी मल्हायूं था असां इंसानी हक़नि वारो, उन जे मल्हाइण जी शुरूआत थी 1976। 1976 खां सॼी दुनिया इन ॾींहं खे मल्हाइजे थी ऐं असीं मल्हायूं था। पर हर ॾींहं जे मल्हाइण जी का न का निस्बत थींदी आहे। मादरनि ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, उहो बांग्लादेश खां मूवमेंट शुरू थी, उनजे करे थियो। मज़दूरनि जो शिकागो जो मसइलो थियो, उतां शुरू थियो, तंहिंजे सबब जे करे हीअ ठहिया। उहे 30 हक़ इंसानी जेके आहिनि उन्हनि खे असां नंढड़ो था कयूं। रूसो जो को औलाद इंसानु आज़ादु पैदा थियो आहे, उनखे आज़ादु रहणु ॾिनो वञे, पर जीअं त उनखे आज़ादु नथो रहणु ॾिनो वञे, तंहिंजे करे उनजे लाइ असांखे कानून बि ठाहिणा पवनि था ऐं उनजे लाइ असांखे सिस्टम खे बि जोड़णो पए थो। पोइ हीअ कानून ठहिया। उनजो पहिरियों नुक़्तो ई इहो आहे त इंसानु आज़ादु पैदा थियो आहे, इनखे आज़ादु रहणु ॾिनो वञे, हू पंहिंजी मर्ज़ीअ सां चुरपुर करे पंहिंजे राय जो इज़हार बि करे सघे थो, पंहिंजे हिकु शहर खां ॿिए शहर वञे, हिकु मुल्क खां ॿिए मुल्क वञे, पंहिंजे मुल्की सतह ते कंहिं बि ऑर्गेनाइज़ेशन जो मेंबर थी सघे थो, ॿाहिरीं आलमी कंहिं बि ऑर्गेनाइज़ेशन जो मेंबर थी सघे थो, पंहिंजो वापारु आराम सां करे सघे थो ऐं जीअं बि हू करणु चाहे उहो करे सघे थो। आहिनि दुनिया में हिकिड़ा इंसानी हक़ ॿियूं आहिनि असांजी ज़िमेवारी। असांखे अक़वाम मुतहदा तरफ़ां मिलियल आहिनि हक़ जेके असांजा आहिनि, असांजो राइट्स आहिनि, असांखे मिलणु खपनि ऐं सॼी दुनिया में अक्सरियत मुल्कनि खे उहे हक़ हासिल आहिनि, उन्हनि खे मिलनि था। असांजी ज़िमेवारियूं कहिड़ियूं आहिनि त असां ॿियनि जे हक़नि जी हिफ़ाज़त कयूं, ॿियनि जे हक़नि खे जेके आहिनि पायमाल न कयूं, ॿियनि जे हक़नि खे गज़ब न कयूं। मां चाहियां त जेके आहिनि माना मुंहिंजे घर में पाड़े में जेकॾहिं को आहे त उनखे बि हक़ मिलनि। जेको माण्हू ॿिए कंहिं ते ज़ुल्म थो करे, ॾाढ थो करे, त उन ते बि आवाज़ु उथारणु घुरिजे उन इंसानी हक़नि जे बुनियाद ते। इहे असांजूं ज़िमेवारियूं आहिनि त मुल्की या बैन अल-अक़वामी तौर ते जुड़ियल जेके क़ानून आहिनि उहे असां एतिराम कयूं
ऐं ॿियनि जे हक़नि जो एहतराम कयूं। इहे असांजियूं ज़िम्मेवारियूं आहिनि। इहे ज़िम्मेवारियूं मुल्की हुकूमतुनि जूं आहिनि, मुल्की नुमाइंदनि जूं आहिनि ऐं असांजा जेका माना हिते ऑफिसर्स आहिनि उन्हनि जी बि आहे त उन्हनि जी उहे ज़िम्मेवारियूं जेके आहिनि उहे पूरियूं कनि। बाक़ी आहिनि हक़। हाणे हक़नि में आहे कंहिंखे बि तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ खां सवाइ का ॻाल्हि मड़े नथा सघो। मिसाल तौर ते जेसि ताईं अब्दुरज़ाक नथो चाहे त मां हिन खे ॾाढ मुड़सी ताक़त जे बुनियाद ते या कंहिं मजबूरीअ जे बुनियाद ते इहो नथो मजबूर करे सघां त तव्हां हीअं कयो, जेसि ताईं मुतमिन न थिए। इहो ज़हनी तशद्दुद आहे, इहा ॾाढ मुड़सी आहे, माना हुनजे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु हुनजे मथां का बि ॻाल्हि मणि। पोइ इहो ज़हनी तशद्दुद जेको आहे जिस्मानी तशद्दुद न वॾनि ते जेके में जाइज़ आहे, न ॿारनि ते जाइज़ आहे, न औरतुनि ते जाइज़ आहे। अहिड़े नमूने सां असां जेकॾहिं अचूं त हाणे अक़वाम मुतहदा असांखे हक़ ॾेई छॾिया, वरी पंहिंजा मुल्की कानून ठाहींदा। जीअं हिते असां वटि हींअर मुरवज आहे 1973 जो कानून, उन में बि घणे भाङे सभिनी उन्हनि हक़नि जी ॻाल्हि थियल आहे। पर हालत इहा आहे त उन 73 जे आइन तहत जेके हक़ आहिनि उहे बि असांखे नथा ॾिना वञनि। दुनिया में जेके सुधरियल मुल्क आहिनि, कैनेडा, जर्मनी, जापान, फ्रांस, चाइना, मलाइशिया, उन्हनि सभिनी खे हुते पंहिंजे मादिरी ॿोलीअ में तालीम ॾिनी थी वञे, उन्हनि खे इहे सभु हक़ हासिलु आहिनि। पर असांखे को बि हक़ हासिलु कोन्हे। पर इन हद ताईं हिन ख़िते जी पैदावार आहे, हज़ारे साल पुराणी ॿोली आहे।